बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्रोग्राम रहनुमा रमज़ान में मावा जो मेज़बान अब्दुल मोमिन मेमण। मज़हबी ज़िंदगी अॼु जी साइंस इन ॻाल्हि खे प्रूव कयो आहे त इंसान जे क़ुवत मुदाफ़अत खे वधीक ताक़तवर पई बणाए ऐं मज़हबी ज़िंदगी गुज़ारींदड़ उहे शख़्सियतूं जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी अलाह कारण वक़ुफ़ कई, उन्हनि जो अंदाज़ ज़िंदगी मुआशरे में हिकु रहमत ऐं बाझ जो सायो बणिजी थो वञे। अॼु असां सां असांजी महिमान शख़्सियत मौजूदु आहे अल्लामा मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब। पाण पंहिंजे पस मंज़र में ख़ालिस इल्मी ऐं समाजी हवाले सां तमामु वॾे घराणे सां वाबस्ता आहिनि। असांखे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चऊं था। महिरबानी। राशिद साईं, तव्हां पंहिंजी जंहिं उमिरि मां गुज़रो पिया, इन उमिरि में अक्सर नौजवान जेके आहिनि उन्हनि जा दग हूंदा आहिनि आवारगीअ जे तरफ़ ऐं वादियात आलम में एतिरी महवियत हूंदी आहे उन्हनि जी जो हुननि जे लाइ मज़हब हिकिड़ी बेमाना शइ थी वेंदी आहे। तव्हां पंहिंजे किरदार सां ऐं पंहिंजी जिदोजहद सां साबित करे ॾेखारियो आहे त हिन ज़िंदगीअ में बि किरदार सां बुलंदियूं कीअं थियूं माणे सघजनि। तव्हांजे इन तशख़ुस खे इन मंज़िल ताईं पहुचाइण जो पस मंज़र छा आहे? सभ खां पहिरियां त मां अव्हां जो शुक्रियो थो अदा करियां हिन अहम मुबारक महीने में, रमज़ान मुबारक जे मुबारक साअतुनि में अव्हां मूंखे मौक़ो फ़राहम कयो। अव्हां जे प्रोग्राम जे ज़रिए सिंध जे मारवड़नि सां मुख़ातिबु थियण जो मौक़ो मिली रहियो आहे। अव्हां खे ऐं अव्हां जी सॼी टीम खे ऐं सॼी सिंध खे रमज़ान मुबारक जूं मुबारकबाद बि पेश करियां थो ऐं धणीअ दर दुआ बि करियां थो त अल्लाह तबारक व तआला हिन रमज़ान जे रहमतुनि बरकतुनि ऐं सआदतुनि खां तव्हां असां सभिनी खे मुस्तफ़ीज़ थियण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। तव्हां ॾाढो दिलचस्प सवाल कयो आहे त जवानी जो हे हिसो ऐं रुख़ तब्दील आहे। मां सम्झां थो त अब्दुल मोमिन साहिबु इंसान जंहिं बि ज़िंदगी जे स्टेज ते हूंदो आहे ऐं बिलख़ुसूस जंहिं जवानी जे स्टेज जो अव्हां ज़िक्र करे रहिया आहियो, ख़ालिसतन इहे शयूं तव्हांजे शौक़ सां ऐं ज़ौक़ सां वाबस्ता हूंदियूं आहिनि। कुझु नौजवाननि जो जवानी जे इन हिसे में ज़ौक़ ऐं शौक़ु इहो हूंदो आहे जो उहे तालीम में एतिरो अॻिते घिरी वेंदा आहिनि जो नंढड़ी उमिरि में पंहिंजो लोहो मञाईंदा आहिनि। जीअं मिसाल मां तव्हांखे ॾियां, मासूम नंढड़ी अरफ़ा करीम रंधावा जेका हींअर असांजे दरमियान मौजूदु न आहे, लेकिन उन तालीमी मैदान में पंहिंजो पाण खे एतिरो मञरायो जो पंहिंजा त पंहिंजा पर पूरी दुनिया उनखे एप्रिशिएट कयो ऐं पूरी दुनिया जे प्लेटफॉर्म तां उनखे एप्रिशिएट कयो वियो। ज़ाहिर आहे त उन पंहिंजो ज़ौक़ ऐं शौक़ु उन तरफ़ माइल न कयो जंहिं तरफ़ अमूमन हिकिड़े समाज जो या नौजवाननि जो ज़ौक़ु आहे। बदकिस्मती सां अॼु जे नौजवान जो महवर ऐं मर्कज़ इहो आहे त शायदि असांजे खेॾण जी, ज़िंदगी खे इंजॉय करण जी ॾींहं ई इहे आहिनि। हालांकि बिल्कुलु सरासर नौजवान इन्हनि ॾींहंनि में ग़लतफ़हमीअ जो शिकार आहे। हीअ ॾींहं पंहिंजो मक़ाम ठाहिण जा आहिनि ऐं जॾहिं तव्हां मक़ाम ठाहे कुझु पिराए कंहिं स्टेज ते पुॼंदव उन खां पोइ बाक़ी जी सॼी ज़िंदगी तव्हांजे लाइ आसानु रहंदी। पर जेकॾहिं हिननि ॾींहंनि में तव्हां पंहिंजो पाण खे मक़सद खां हटाए करे ऐं चंद मफ़रूई चीज़ुनि जे तरफ़ माइल कंदव ऐं उन्हनि खे इंजॉय कंदव त हीअ 5-8 साल त तव्हांजा गुज़री वेंदा, लेकिन अॻिते जी लाइफ तव्हांजे लाइ मुश्किल थींदी। मुंहिंजो पस मंज़र यकीननि तव्हांजे इल्म में आहे त मां उन घर में अखि खोली जेको मुंहिंजो मज़हबी घराणो रहियो, मुंहिंजो ॾाॾो साईं तमामु वॾो आलिम रहियो, मुंहिंजो वालिद ख़ुदि जिते MBBS डॉक्टर हो, जिते मुंहिंजो शहीद वालिद पॉलिटिशियन हो, जिते मुंहिंजो शहीद वालिद सिंध यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट हो, जिते जामिया अल-अज़हर काहिरा मिस्र यूनिवर्सिटी जो ग्रेजुएट फ़ारिग़ तहसील हो, उते हिकु मदरसे जो बि फ़ारिग़ तहसील हो ऐं उन जे अंदरि तालीमी मजमूओ हो MBBS जी डिग्री, अल-अज़हर जी डिग्री, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी डिग्री, इस्लामिक यूनिवर्सिटी इस्लामाबाद जी डिग्री, विफ़ाक़ुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान जी डिग्री। सिंध में घटि माण्हू आहिनि जिन तालीमी एॾो वॾो मक़ाम हासिलु कयो
जेको डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो शहीद खे अल्लाह तबारक व ताला मक़ाम ॾिनो। यकीनन जॾहिं तव्हां उन घर में पलो था, बड़ो था ऐं तव्हांखे माहौल ई या तालीम जो थो मिले, या त मूंखे यादि आहे असांजो ॾाॾा साईं, असां बिल्कुलु असां ॿ वॾा भाउर ट्विन्स आहियूं, भाउ नासिर साहिबु ऐं मां, ऐं घर में पहिरीं पोटराण हुई, बाबे वॾे जी पहिरीं पोटराण असांजे ॾाॾे साईं जी। त प्यार सां गॾोगॾु उन्हनि जी तरबियत बि हूंदी। तरबियत ईअं हूंदी त पाण तहजुद जे लाइ उथंदा हुआ, असां ते अञा निमाज़ बि फ़र्ज़ु न थी तहजुद जे लाइ उथारींदा हुआ। पोइ कंहिं महिल पाण सां गॾु मुसल ते विहारे छॾनि, कंहिं महिल चवनि पुट निमाज़ पढ़ो, कंहिं महिल उथारे वरी सुम्हारे छॾनि पुट आरामु कयो। इहो उन्हनि जी तरबियत जो हिकिड़ो हिसो हो। जेकियूं शयूं अॻिते हली असांखे एॾो बहितर नमूने सां मिलियूं जो इन तरफ़ तवजो ई न वियो। ऐं वालिद साहिब जी शहादत जो जेको सडनली असांखे हादिसो मिलियो, ऐं वालिद साहिब जे जनाज़े ते बीही करे जेको मां मैसेज कन्वे कयो त हीअ सिंध मुंहिंजी सिंध आहे, ऐं सिंध जे अंदरि माण्हू त पंहिंजी जॻह ते, मिल्कियतूं त पंहिंजी जॻह ते, कंहिं वण जो पतो बि किरणु न घुरिजे। यकीनन इहो वालिद साहिब जे तरबियत जो नतीजो हो। हिते हिकिड़ो अहम सुवाल इहो थो पैदा थिए त हाणे तव्हांजा शहीद वालिद गिरामी रहमतुल्लाह अलैह, उन्हनि खे मौक़ो मिलियो सियासी तौर ते तरबियत याफ़्ता थियण जो, ऐं अमली तौर ते उन्हनि जे आॾो रोल मॉडल तमामु वॾी सतह जा उन दौर में मौजूदु हुया। तव्हां जंहिं दौर में पंहिंजे उन उसरंदड़ उमिरि में हुयो त इहो कहतुर रिजाल जो ज़मानो हुयो, ऐं तव्हांखे अञा सियासी तरबियत जे इब्तिदाई मरहलनि मां मुंहिंजे ख़्याल में त तालीमी मरहला पूरा थिया ऐं अमली ज़िंदगीअ जो आगाज़ पियो थिए। ओचितो तव्हांजे मथां हीअ जेका ज़िमेवारी अची वई ऐं उनखे तव्हां अहसन तरीक़े सां निभाए ॾेखारियो। ऐं अल वलद सिरुल अबी, अरबी चवाणी बि आहे त पुटु पीउ जो बहितरीनु राज़ हूंदो आहे। त उन में जेको तव्हांजो पंहिंजो पर्सनल स्पिरिट आहे, ज़ाती अंदाज़, उन में तव्हां इन्हनि सभिनी हादसाती चैलेंजिस खे, हिकिड़ी त चैलेंजिस हूंदियूं आहिनि रिवायती, तव्हां हादसाती चैलेंजिस खे जेको फेस कयो ऐं उन में कामयाबु थी ॾेखारियो। मां सम्झां थो त उन में ॿ शयूं इन्वॉल्व आहिनि। सभ खां पहिरीं शइ इहा आहे त दीनी तालीम तव्हां वटि आहे। क़ुरान मजीद जो वाज़िह हुकुम तव्हां वटि वला तक़ूलू लिमन युक़्तलु फ़ी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउ वलाकिन ला तशऊरून, त फ़ना त थियणो आहे, हर एक खे हलणो त आहे, अंजाम त मौत आहे, अंजाम त क़बर आहे, अंजाम त दुनिया खे छॾिणो आहे, अंजाम त आख़िरत आहे। जॾहिं सभु कुझु छॾिणो आहे ऐं पोइ बहितर मौत उहो आहे जंहिंखे ख़ुदि सहाबा इकराम ज़िंदगीअ में तलब कंदे नज़र आया, जंहिंजे लाइ अल्लाह तबारक व ताला क़ुरान मजीद में बिशारतूं ॾिनियूं, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिशारतूं ॾिनियूं। जॾहिं 70 साल ऐं 80 साल ऐं 100 साल खां पोइ बि मरणो आहे, यकीनन वालिद जो को नेमल बदल नथो थी सघे, वालिद जी जॻह ते ॿियो को बि नथो अची सघे। वालिद साहिब जे वञण ते जेतिरो ग़म आहे, वालिद साहिब जी जुदाईअ ते जेतिरो दिलि हज़ी आहे, ओतिरो ई वालिद साहिब जे शहादत जे आला रुतबे ते इत्मीनान बि आहे त अल्लाह तबारक व ताला उनखे दुनिया में बि ख़ालिद रखियो ऐं अल्लाह तबारक व ताला शहादत जे मरतबे सां बि उनखे ख़ालिद रखियो, हमेशगी अता थी वई, हमेशगी अता थी वई। वालिद साहिब जी ज़िंदगी जी गुनागू मसरूफ़ियात में उन कीअं वक़्तु कढियो, असांजी कीअं तरबियत कई, आंगुर खां वठी करे कीअं उन हलणु सेखारियो, पब्लिक डीलिंग कीअं थींदी, फैमिली डीलिंग कीअं थींदी, इदारे खे कीअं हलाइबो, इदारे जे मामलात खे कीअं ॾिसबो, रिफ़ाह आमा जे कामनि खे कीअं ॾिसबो, सियासी मैदान में कीअं हलिबो। मां हैरान हाँ, उन वक़्तु असांखे इदराक न हो, लेकिन इदराक वालिद साहिब जे शहादत खां पोइ थियो त यकीनन वालिद साहिब पंहिंजी गुनागू मसरूफ़ियात मां असांजी अहिड़ी तरबियत ज़रूरु करे वियो जो इन मक़ाम ते बीठासीं त वालिद साहिब जे शहादत खां पोइ उनजा पेर लड़खड़ाया न, बल्कि वालिद साहिब जे क़ातिलनि जा, उन जे मशन जे दुश्मननि जा पेर लड़खड़ाया आहिनि। ऐं अॼु उहे जेतिरो ख़ालिद महमूद सूमरे खां ख़ौफ़ज़दा हुआ, अॼु शायदि उनखां 10 दफ़ा वधीक ख़ौफ़ज़दा आहिनि त ख़ालिद महमूद सूमरे खे रस्ते खां हटाइण खां पोइ बि उनजो मशन ख़तमु न थियो, उनजी जद्दोजहद ऐं तसलसल पहिरियां खां वधीक अॻिते वधी आहे। मां सम्झां थो त इहा शहीद का जो खून है वो कौम की हयात है। त उन में तव्हां जेको मां शुरूअ में इंट्रो में ॻाल्हि कई त मज़हबी ज़िंदगी जेका आहे इंसानी ज़िंदगीअ ते तमामु वॾो हिकिड़ो मुस्बत असरु थी छॾे। ऐं मूंखे ज़ाती तौरु ख़बर आहे त पंहिंजो डॉक्टर साहिबु शहीद रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजी ज़ाती मसरूफ़ियात खे सानवियत ते रखी, कॾहिं कॾहिं त ईअं बि थियो त पुटनि जे शादीअ जे वक़्तु बि जमाअती कमनि खे ऐं क़ौमी कमनि खे अहमियत ॾिननि। त उन में जेको तव्हांजो हुनजो तरबियत जो अंदाज़ हूंदो उहो हिकु उस्ताद वांगुरु हूंदो हो या हिकिड़ो अणलखो हूंदो जंहिंमें हू तव्हां जे अहसासात खे वधीक गहरो करण जे लाइ रियलाइज़ कराईंदा वञनि त तव्हांखे छा? न, ईअं न आहे। शुरूअ जा ॾींहं, इब्तिदाई ज़िंदगी असांजी, बालकपण असांजो,
वालिद साहब एतिरो सख़्तु हूंदा हुआ जो चवंदा हुआसीं त पीउ जे साम्हूं न अचो। शदीद तरीन सख़्तु, एतिरी सख़्ती कंदा हुआ जो कॾहिं कॾहिं बर्दाश्त बि न थींदी। लेकिन जीअं जीअं असां जवानी जे तरफ़ वियासीं ऐं शऊर जे तरफ़ वियासीं त मां हिकु दफ़े हदीस मुबारक पढ़ी ऐं पंहिंजे उस्ताद खां त पीउ जे दोस्तनि जो पीउ जे वञण खां पोइ एहतराम ईअं ई ज़रूरी आहे जीअं पीउ जो ज़रूरी आहे। वालिद साहब हयात आहे। मां वेही करे लिस्ट ठाहिणु शुरू कई त मुंहिंजे पीउ जा दोस्त कहिड़ा आहिनि। घटि में घटि पीउ जे दोस्तनि जी ख़बर त हुजे, उन्हनि जी इज़त ऐं एहतराम त कयां जीअं पीउ जी इज़त ऐं एहतराम थो कयां। तव्हां यकीन कयो 3 ॾींहं मूंखे बाबे जे दोस्तनि जी लिस्ट ठाहिण में लॻी। मां पाण सां पाण आर्ग्यू पियो कयां, न हिन सां सियासी तालुक़ु आहे, हिन सां इदारे जो तालुक़ु आहे, हिन सां ईअं आम तालुक़ु आहे, हीअ बेस्ट फ्रेंड नथो थी सघे, हीअ फ्रेंड नथो थी सघे। 3 ॾींहंनि खां पोइ मां हिकिड़ी लिस्ट शॉर्ट लिस्ट कई। पोइ मां चयो त अच्छा हीअ जेकॾहिं मुंहिंजे वालिद जा फ्रेंड आहिनि त बेस्ट फ्रेंड कहिड़ा। मां बेस्ट फ्रेंड बि त न मां कढां त मुंहिंजे वालिद जो हमराज़, मुंहिंजे वालिद जो हॾ ॾोखी, मुंहिंजे वालिद जे हर मामले खां बाख़बर कहिड़ा। हमराज़ उनखे ई चइबो आहे, बेस्ट फ्रेंड उनखे चइबो आहे। तव्हां यकीन कयो त जॾहिं मां उन्हनि लिस्ट मां शॉर्ट लिस्ट कई, बेस्ट फ्रेंड कढियो, त मां इन नतीजे ते पहुतमि त मुंहिंजे वालिद जो बेस्ट फ्रेंड आहे त मां पाण आहियां, मां को ॿाहिरि ॿियो कोन्हे। उन खां पोइ वालिद साहिब जो वरी औलाद सां ताल्लुक़ु इहो हो, दोस्तनि वारो ताल्लुक़ु। ऐं वालिद साहिब जा सभु राज़, सभु मामलात, सभु शयूं ईअं खुली रोज़े रोशन जे तरह औलाद जे साम्हूं। ऐं मां सम्झां थो त हीअ हुनजी तरबियत हुई। त मां जेसि ताईं ॻाल्हि कई त मज़हब क़ुवत मुदाफ़ियत पैदा थो करे, उनजो मां तव्हांखे मिसाल ॾियां। ऐं क़ुवत मुदाफ़त वरी क़ुवत इरादीअ खे जनम थी ॾे। यकीनन यकीनन तव्हां हिन वक़्तु पूरी काइनात जो सर्वे करायो। पूरी काइनात जे अंदरि ख़ुदकुशी जो जेको रेशो आहे उन में मज़हबी तालीम हासिलु कंदड़ 1% बि कोन्हे। हालांकि उन जे उबतड़ जेकॾहिं पूरी काइनात जो जाइज़ो वठो त बेरोज़गारी सभ खां वधीक मज़हबी तबिके वटि आहे। कॾहिं मौलवी नौकिरी जे लाइ धरणो कोन हयो, कॾहिं मौलवी या मज़हबी तबिके या दीनी तालीम वारे डिग्रियूं कोन साड़ियूं, कॾहिं एहतिजाजी मुज़ाहिरो कोन कयो त मूंखे पघार ॾियो, कॾहिं एहतिजाजी मुज़ाहिरो कोन कयो त मूंखे मानी ॾियो। माशाल्लाह शादियूं बि 4-4, ॿार बि 16-16। उन जे बावजूदि बहितरीन ऐं ख़ुशहाल ज़िंदगी थो गुज़ारे। इन जे करे जो उनखे इस्लामिक नॉलेज, इस्लामिक एजुकेशन इन ॻाल्हि ते थी ॿुधाए त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी छा हुई। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कहिड़े माल सां, कहिड़े खाधे सां, कहिड़े किरदार सां, कहिड़े अख़लाक़ आज़म सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। दीनी तालीम वारो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खे फोकस थो करे ऐं पोइ थोरे ते किनात थो करे ऐं उन जे अंदरि इहा क़ुवत मुदाफ़ित पैदा थिए थी त वॾे खां वॾा ऐं सख़्त खां सख़्तु हालात जे अंदरि बि हू सब्र थो करे। त क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला थो फरमाए वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्ला लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। जाते फ़लाह थी मिले, निजात थी मिले, कामयाबी थी मिले ऐं क़ुरान कामयाबी जो सर्टिफिकेट थो ॾिए ईमान सां गॾु, अमल साले सां गॾु, हक़ जे रस्ते ते हलण सां गॾोगॾु उते क़ुरान थो फरमाए उहो माण्हू बि कामयाबु थी थो वञे जेको मुश्किल हालात में सब्र करे, सब्र जे रसीअ खे हथ खां वञणु न ॾिए। जेको सब्र सां रहंदो, मुश्किल खां मुश्किल हालात में अलाह जो शुक्र अदा कंदो ऐं सब्र जे रस्ते ते रहंदो। सब्र साबित क़दमीअ जो नालो आहे ऐं उन्हनि जी ज़िंदगीअ जो सब्र ई माना थो रखे जेके जिदोजहद सां वाबस्ता आहिनि। तव्हां मज़हबी घराणे में अखि खोली ऐं उहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सिंध जो हिकिड़ो मिसाली ऐं रोल मॉडल मज़हबी घराणो आहे। रमज़ान जो पहिरियों रोज़ो तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ में उनखे कीअं था यादि कयो? कॾहिं कॾहिं ॿारड़ो थींदो आहे, बज़िद हूंदो आहे, वक़्त खां अॻु में रोज़े रखण ते ज़िदजी पवंदो आहे। असांजे घर में त इहो अल्हम्दुलिल्लाह अॼु तव्हां हिकिड़ो नओं राज़ खोलरायो था। असांजे घर में त इहो मामूल आहे त रमज़ानुल मुबारक में राति जो असांजे घर में को सुम्हंदो ई न आहे। सॼी राति यानी इफ़्तारी खां फ़ौरन पोइ तरावियुनि जी तयारी, चाहे उहे मर्द हुजनि चाहे औरतूं हुजनि, ऐं इफ़्तारी खां पोइ तरावियुनि खां पोइ वरी सहरी, तहजुद जी नमाज़ ऐं इहा सॼी तरबियत बालकपण में नंढड़नि 4-4 सालनि 5-5 सालनि जे ॿारनि जी तरबियत जो हिसो आहे। यानी मूंखे यादि आहे त असांजे घर में मोर देन 70% ॿार उहे आहिनि जिन ते रोज़ो फ़र्ज़ु न आहे, नमाज़ फ़र्ज़ु न आहे, लेकिन शौक़ीअ पंहिंजो रोज़ो रखंदा आहिनि, शौक़ु कॉम्पिटिशन में। ऐं असांजी जॉइंट फैमिली आहे, सभु ॿाहिरि सां गॾु था रहूं त ॿार हिक ॿिए सां कोई फोर्स न आहे त माउ फोर्स थी करे या पीउ फोर्स करे रोज़ो रखणो। न, हू हुन रोज़ो रखियो आहे त अॼु मूंखे बि रखिणो आहे, हुन 2 रोज़ा रखिया त मां 1 छो रखियो आहे, मूंखे 3 रखिणा आहिनि।
ॿारनि में इहा कम्पिटिशन असांजे घर में शुरू खां वठी माहौल इहो मिलियो आहे। त मूंखे त यादि न आहे त मां पहिरियों रोज़ो कहिड़ी उमिरि में रखियो हो, लेकिन बुलूगत जी शायदि अञा इन स्टेज ते न पहुचो हुजां त उन वक़्तु पहिरियों रोज़ो रखियो हुजे। गुफ़्तगू पंहिंजी जारी रहंदी। नाज़रीन, वठूं था हिकिड़ी नंढड़ी साई। वेलकम बैक नाज़रीन। पंहिंजी जंहिं ज़िंदगीअ मां तव्हां गुज़रो पिया, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हींअर तव्हांजी पर्सनल लाइफ असां बि महसूसु कयूं था, सॼी सिंध महसूसु करे थी न रही आहे। इन लाइफ में अचण जे लाइ तव्हां हिकु क़ौमी काज़ हथ में खयो आहे, मज़हबी काज़ हथ में खयो आहे। ज़ाती ख़्वाहिशूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिन उमिरि जूं जेके आहिनि उन्हनि खे तव्हां कीअं था मैनेज कयो, या उहे फ़ना थी चुकियूं आहिनि या उन्हनि खे पंहिंजे नफ़्स सां बिल मुक़ाबिल करे ऐं इम्तिहाननि मां पिया गुज़रो? मां सम्झां थो त हींअर ज़ाती ख़्वाहिशूं रहियूं ई कोन्हनि। ज़ाती ख़्वाहिशूं उन ॾींहं ताईं हूं जेसिताईं वालिद साहिबु हयात आहे, ऐं उन नाज़ नख़रा असांजा उहे सठा ख़बर न आहे कीअं उन बर्दाश्त कया, कीअं उन मैनेज कयो, कीअं असांजे तमामु ख़्वाहिशात खे उन पूरो कयो। लेकिन हाणे सिर्फ़ु हिकिड़ी ख़्वाहिश आहे, हिकिड़ो ई नाज़ ऐं नख़रो पंहिंजो पाण सां आहे त वालिद साहिब जो मिशन ज़िंदा रहे ऐं सिंध जे काज़ जे लाइ, सिंधियुनि जे लाइ, हिन क़ौम जे लाइ, हिन धरती जे लाइ, दीन जे लाइ, इस्लाम जे लाइ कुझु करे वञिजे। ऐं तारीख़ जॾहिं सुभाणे नालो लिखे राशिद महमूद सुमरो जो त धरती ऐं दीन जे गद्दारनि में न लिखे, वफ़ादारनि में लिखे। उन काज़ ते हलूं था पिया ऐं पोइ न ॾींहं था ॾिसूं, न राति था ॾिसूं, न जुड़ था ॾिसूं, न मींहुं था ॾिसूं, न गर्मी था ॾिसूं, न सर्दी था ॾिसूं। ऐं मां सम्झां थो त मां सिंध जे 29 ज़िलनि में वालिद साहिब जी शहादत खां पोइ 10-10 दफ़ा, 15-15 दफ़ा, 20-20 दफ़ा बि वियो आहे। हिकु हिकु ज़िले जे हिकु हिकु तहसील हेडक्वाटर, यूनिट हेडक्वाटर, मां कराची खां घोटकी ताईं सॼे सूबे सिंध खे निचली सतह ताईं, यूनिट सतह ताईं 6 खां 7 दफ़ा विज़िट कयो आहे। वालिद साहिब जी शहादत खां पोइ शऊर पैदा करण जी कोशिशि कयां थो, नौजवाननि खे पंहिंजो हमराही करण जी कोशिशि कयां थो त अचो त गॾिजी करे दीन ऐं धरती जे लाइ जंग विड़ूं, अचो त गॾिजी करे हिन मुल्क जे लाइ, हिन मिलत जे लाइ, हिन क़ौम जे लाइ कुझु कयूं। क़ुरान पाक में आहे व युतइमून अत्ताआम अला हुब्बिही मिस्कीनन व यतीमन व असीरा। त तव्हां तालीमी इदारनि सां गॾु, सियासी जिदोजहद सां गॾु, फलाही कमनि में बि बहिरो वठो था पिया। क़ुरान शरीफ़ जी इहा जेका आयत आहे जंहिंमें रग़बत ॾियारियल आहे त मोमिननि जो वड़ आहे त उहे ताम खाराईंदा आहिनि ज़ोक़ शौक़ सां मिस्कीननि खे ऐं यतीमनि खे ऐं क़ैदियुनि खे। उन लाइ तव्हांजो पंहिंजो फलाही सिस्टम कीअं आहे? सिर्फ़ु पंहिंजे इलाइक़े ताईं महदूद आहे या सिंध सतह ताईं तव्हां इन में पंहिंजो किरदारु अदा कयो पिया, या हिन जंहिं वबाई मरहलनि मां गुज़रूं पिया उन्हनि मरहलनि में तव्हां पाण पंहिंजे इलाइक़े जी ऐं सिंध वासियुनि जी कीअं सार लधी? अर्ज़ु कयां अब्दुल मोमिन साहिबु, तमामु अहम पॉइंट तव्हां रेज़ कई आहे। ऐं इस्लाम जे तालीमात मां सम्झां थो त जंहिं तालीम जे लाइ सभ खां वधीक ज़ोर ॾिनो वियो आहे हुकूकुल इबाद में, सभ खां वधीक जंहिंजे लाइ तलक़ीन कई वई आहे क़ुरानी अहकामात, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िंदगी जूं तालीमात, उहे इहे आहिनि त पाड़ेसरनि जो ख़्यालु कयो, ग़रीबनि जो ख़्यालु कयो, मिस्कीननि जो ख़्यालु कयो। याने क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब जो जॾहिं दाइरो शुरू थींदो ऐं हिसाब किताब जो आगाज़ थींदो त नमाज़ खां पोइ जेको पहिरीं शइ जंहिंजो पुछाणो अल्लाह तबारक व ताला कंदो, उहा पहिरीं शइ पाड़ेसरनि जा हक़ आहिनि, उहा पहिरीं शइ तव्हांजे मुआशिरे जा हक़ आहिनि। तव्हांजो पाड़े वारनि सां किरदारु कहिड़ो रहियो, ख़ानदान वारनि सां किरदारु कहिड़ो रहियो, ग़रीबनि मिस्कीननि सां हूंदे सूंदे किरदारु कहिड़ो रहियो। ईअं त न हो त तव्हांजे घर में मुर्गी पए पकी ऐं तव्हांजो भरिसां दरवाज़े वारो जेको आहे उहो उञ ऐं बुख ते जेको आहे उहो ॾींहं काटे रहियो हो। नमाज़ खां पोइ पहिरियों सुवालु हुकूकुल इबाद ऐं पाड़े वारनि जे बारे में थींदो। ऐं मां तव्हांखे हिकु हैरान कुन ॻाल्हि ॿुधायां, जनाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि सहाबा इकराम आया ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सवालु कयो, साईं भलो माण्हू केरु आहे ऐं साईं बुरो माण्हू केरु आहे? सवाल ते तवजो कजो त भलो माण्हू ऐं बुरो माण्हू केरु आहे? फ़ौरन दिमाग़ में इहो ख़्यालु थो अचे, साईं जन फरमायो हूंदो जेको कलमो पढ़े उहो भलो आहे,
जेको निमाज़ पढ़े उहो भलो आहे, जेको हज अदा करे, जेको ज़कात ॾिए उहो भलो आहे, जेको जिहाद करे उहो भलो आहे, जेको क़ुर जी तिलावत करे उहो भलो आहे। लेकिन साईं जन ईअं न फ़रमायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फ़रमायो त पाड़े वारा जंहिंजे बारे में गवाही ॾियनि त हे भलो आहे, उहो भलो आहे, ऐं पाड़े वारा जंहिंजे बारे में गवाही ॾियनि त हे लंघो आहे, हे बुरो आहे, त उहो बुरो आहे। यानी किरदारु तव्हांजो जेको आहे उहो अमाल ते दारो मदार बाद में थो करे, पहिरियों अख़लाक़ ते दारो मदार थो करे त पाड़े वारनि सां तव्हांजो अख़लाक़ कहिड़ो आहे। असांजे हिन वक़्तु मदरसो तव्हांजी सभ खां वॾे में वॾो ट्रस्टी इदारो आहे। मां नथो सम्झां त पाकिस्तान में मदरसनि खां वॾो कोई ट्रस्टेबल इदारो हुजे। उहो ॿारु जंहिंखे पंहिंजो पीउ अफोर्ड नथो करे सघे, उहो ॿारु जंहिंखे चाचो ऐं मामो अफोर्ड नथो करे सघे, वालदा अफोर्ड नथी करे सघे, यतीम ॿारु आहे, स्कूल अफोर्ड नथो करे सघे, ऐं उहो छोला खपाइण ते रोडनि ते काग़ज़नि मेड़ण ते मजबूर आहे। मदरसो हिन क़ौम जे मथां अहसान करे उन्हनि ॿचनि खे पंहिंजे तरफ़ वठी थो अचे, उन्हनि खे स्कूल जी तालीम बि थो पढ़ाए। उन्हनि खे तव्हांखे ख़बर आहे त विफ़ाक़ुल मदारिस अल अरबिया पाकिस्तान जॾहिं आलम जी डिग्री प्रोवाइड थो करे त उन वक़्ती हायर एजुकेशन कमीशन मास्टर्स जी डिग्री प्रोवाइड थी करे बग़ैर कंहिं इम्तिहान जे। यानी मदरसे जो अहसान आहे त तव्हांखे आलिम बि ॾिए थी, मास्टर्स जी डिग्री बि ॾिए थी, ऐं बग़ैर कंहिं ख़र्च जे। न मानी जो ख़र्च, न किताबनि जो ख़र्च, न रहाइश जो ख़र्च, बल्कि हर महीने स्कॉलरशिप बि मदरसो हर स्टूडेंट खे ॾिए थो ताकी पंहिंजी जेब जो गुज़र सफ़र करे सघे। मदरसा NGOs आहिनि जेका हिन क़ौम जे मथां अहसान करे रहिया आहिनि, क़ौम जे ग़रीब ॿारनि खे पढ़ाए करे। इन खां वॾो चैरिटी ॿियो कोई इदारो हूंदो? इन खां वॾी ॿी का चैरिटी थी सघे थी जेका 5-5 हज़ार, 8-8 हज़ार, 10-10 हज़ार हिकु इदारे में क़ौम जे बचनि खे विहारे करे उन्हनि जे जेको आहे उहे स्कॉलरशिप खां वठी करे, कपिड़नि खां वठी करे, मेडिकल अख़राजात खां वठी करे उन्हनि जे तालीम ताईं सभु अख़राजात बर्दाश्त कनि था ऐं वालिदैन ते बोझ बणिजण नथा ॾियनि पंहिंजे। हिते मदरसनि जी ॻाल्हि निकिती आहे त हिकिड़ो अहम सुवाल मां तव्हां सां वठणु चाहींदुसि त निसाब जेको असांजो आहे उन ते अचूं था। जेकॾहिं मूंखे इजाज़त ॾियो त मां हिन वक़्तु जमीयत उलमा इस्लाम ऐं अल महमूद सोशल वेलफेयर जे ज़ेर इंतज़ाम लॉकडाउन जंहिं तारीख़ खां शुरू थियो आहे अॼु जी तारीख़ ताईं 20 करोड़ खां वधीक मालियत जो कोई 1.5 लख खां वधीक ज़रूरतमंदनि जे घर जो दर खड़काए मग़रिब खां पोइ इशा खां पोइ जंहिंजूं सभु लिस्टूं असां वटि मौजूदु आहिनि, कॉन्टेक्ट नंबर, शनाख़ती कार्ड जूं कॉपी मौजूदु आहिनि। उन्हनि सफ़ेद पोश माण्हुनि जे घरनि ते वञी करे जमीयत उलमा इस्लाम ऐं अल महमूद सोशल वञी राशन पहुचायो। महीने जो राशन लारकाणे में जंहिं ॾींहं खां लॉकडाउन हो पहिरीं रमज़ान ताईं मुसलसल 22-23 ॾींहं सभिनी सरकारी हॉस्पिटलुनि में मौजूदु मरीज़नि खे, उन्हनि जे अटेंडेंट खे तक़रीबन 8,000-10,000 माण्हुनि खे रोज़ानो पको पकायो खाधो उते फ़राहम कयो वियो। त पंहिंजे पिसा जे तहत कंहिं NGO जी मदद खां बग़ैर, हुकूमती वसीलनि खां बग़ैर, तव्हां जहिड़नि दोस्तनि पंहिंजनि ज़ाती मुतालिकीन सां वेही करे ऐं चैरिटी गॾु करे इहो कमु हले थो पियो। ऐं दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला मज़ीद असांखे तौफ़ीक़ नसीब फ़रमाए ऐं हर सरंदी वारे खे अल्लाह इहा तौफ़ीक़ नसीब फ़रमाए उहो पंहिंजे पाड़े जे ग़रीबनि जी सार लाइ ही वक़्तु आहे त असां हिन मुश्किल हालात में पंहिंजे सिंध जे मारूड़नि जो हाल लहूं ऐं उन्हनि जे घर वञी करे इहो हाल पुछूं किथे ग़रीब बुख ते त न सुम्ही रहियो आहे। जेकॾहिं ग़रीब बुख ते सुम्ही रहियो आहे त मां सम्झां थो त पोइ असांजे लाइ इहो अलमियो हूंदो। हदीस शरीफ़ में बि आहे त जंहिं बि पाड़े में को माण्हू बुखियो या उञूं सुतो त उन पाड़े तां अलाह साईं पंहिंजी रहमत जो हथु खणी थो छॾे। पोइ आइन मुमकिन आहे त उहो उहो पाड़ो या उहो इलाइक़ो मुसीबतुनि जो शिकार थिए। किथे इन हदीस जे तनाज़ुर में हे जेको असां हींअर वबाई इम्तिहान मां गुज़रूं पिया, ईअं त न आहे त सरमाएदार जेको ग़ैर इस्लामी तरीक़नि सां इक़्तिनाज़ पियो करे, ज़ख़ीरा अंदोज़ी पियो करे, उन जी जेकॾहिं सबबु हुजे थी सघे थो। ॾिसो रब जे नाराज़गी जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था ऐं रब जी लठ चवंदा आहिनि सिंधीअ में मक़ूल आहे त बे आवाज़ हूंदी आहे। थी सघे थो त रब जी लठ बे आवाज़ हुजे। ऐं तव्हां इल्मी घराणे सां तालुक़ु रखो था, लिखण पढ़ण जे हवाले सां तव्हांजी केतिरी दिलचस्पी? डायरी त मां रोज़ानो लिखंदो आहियां ऐं मुस्तक़िल बुनियादनि ते डायरी लिखंदो आहियां, पर जॾहिं पंहिंजे वालिद जे लिखण पढ़ण जे ज़ौक़ खे ॾिसां थो ऐं पंहिंजे लिखण पढ़ण जे ज़ौक़ खे ॾिसां थो त कुझु बि कोन्हे। बिल्कुलु वालिद साहब खे तमामु घणो उन्हनि जा वक़्तनि फ़वक़्तनि आर्टिकल्स ईंदा रहंदा। आर्टिकल्स बि उन्हनि लिखिया, शेरो शाइरी बि उन्हनि लिखियूं, उन्हनि जूं जेकियूं डायरियूं आहिनि अमेज़िंग आहिनि ऐं उन ते कमु हले थो पियो ऐं मां कोशिशि कंदुसि त उनखे जल्द अज़ जल्द अवाम जे ज़ौक़ जे लाइ बि पेश कजे।
त वालिद साहब जो तमामु घणो शौक़ु हो लिखण जो, पढ़ण जो, शेर व शाइरी जो, मुताले जो तमामु घणो। हर वक़्तु उन्हनि जे मुताले में कोई न कोई किताब ज़रूरु हूंदो हो। लेकिन उन जे मुक़ाबले में मां ॾाढो सुस्तु आहियां हिन मामले में, लेकिन हीअं त डायरी मेंटेन कयां थो पियो। क़ुरानियात जे हवाले सां तव्हांजो ख़िदमात रहियूं आहिनि ऐं हज़रत साईं अली मोहम्मद हक़ानी रहमतुल्लाह अलैह जन जो तफ़सीर बि हुयो ऐं वालिद साहब जन बि मुंहिंजे ख़्याल में तफ़सीर ते कमु कयो, डॉक्टर साहिबु शहीद जन। उहो सिलसिलो हींअर किथे पहुतो आहे? ॾाॾा साईं जन हिकिड़ो फ़िक्र कयो त सिंध में सिंधी ज़बान में क़ुरान मजीद जा तर्जुमा त आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तर्जुमा आहिनि, लेकिन सिंधी ज़बान में क़ुरान मजीद जो को तफ़सीर कोन्हे। ॾाॾा साईं जन इहो इक़दाम कयो त मां सिंधी ज़बान में क़ुरान मजीद जो तफ़सीर लिखां ऐं इन ज़ौक़ में वेठा ऐं पंहिंजो पाण खे बंदि कयूं, महसूर कयूं ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में बजाए हिक जे 2 मुख़्तलिफ़ क़ुरान मजीद जा सिंधी ज़बान में तफ़सीर लिखिया ॾाॾा साईं जन। ऐं हाणे त तफ़सीर ॿिया बि अची विया आहिनि सिंधी ज़बान में, लेकिन उहो ॾाॾा साईं जन जेको तफ़सीर लिखियो सिंधी ज़बान जो पहिरियों क़ुरान मजीद जो तफ़सीर हो। तर्जुमा त हुया, तफ़सीर न हो। माना मुस्तक़िल तफ़सीर हुयो, तर्जुमो वग़ैरह न हुयो। न, तफ़सीर मुस्तक़िल जामे ऐं माने। उनखां पोइ वालिद साहब जन इन ते कमु शुरू कयो त मां क़ुरान मजीद जो तफ़सीर लिखां। मुक़दमो सूरत फ़ातिहा ऐं सूरत बक़रा जो वालिद साहब अञा कमु पूरो कयो ऐं हर वक़्तु जेको बि मिलंदो हुन उन चवंदा यार दुआ कयो मां हे तफ़सीर जो कमु पूरो कयां, यार दुआ कयो मां तफ़सीर जो कमु पूरो कयां। लेकिन अनफॉर्चुनेट सिंध सॼी ॼाणे थी त डॉक्टर साहिब जन जो फ़िक्री ताल्लुक़ जेको हो इमाम इनक़लाब मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह सां घणो रहियो। तफ़सीर बि उन नुकात ते तव्हां सां कॾहिं उन्हनि खे डिस्कस कंदे को मौक़ो नसीब थियो? वालिद साहब तमामु घणो डिस्कस कंदा हुआ ऐं वालिद साहब गाॾी में बि इहो कमु कनि, घर में वेहनि त बि इहो कमु कनि। हर वक़्तु वालिद साहब जे आख़िरी उमिरि जे हिसनि में तफ़सीर क़ुरान मजीद जो कमु तमामु घणो वालिद साहब जे हथनि में हो, डिस्कस कंदा। लेकिन वालिद साहब जन जंहिं वक़्तु तफ़सीर जे लाइ वेहंदा हुआ त मां सम्झां थो कोई 15, 20, 30 मुख़्तलिफ़ तफ़सीरनि खे पंहिंजे साम्हूं रखंदा हुआ ऐं उन्हनि सभिनी खे रखी करे जीअं न उहो माण्हू असां चवंदा आहियूं त लस्सी वलोड़ींदो आहे ऐं उन पोइ मखणु कढण जी कोशिशि कंदो आहे त को मखणु कढी करे ऐं पंहिंजे औलाद जे वात में को मखण जो निवालो विझे। त मां सम्झां थो त वालिद साहब जी कोशिशि इहा हुई त को नए अंदाज़ में जदीद तक़ाज़ाउनि ऐं जदीद हालात खे साम्हूं रखी करे अहिड़ी जिद्दत जे अंदाज़ में तफ़सीर खे सहल ऐं आसान अंदाज़ में माण्हू जे साम्हूं रखिजे त माण्हू जेकर उनजो मुतालो करे त उनखे अॻे परेशानी जी सूरत न थिए। ऐं उनजो सूरत बक़रा ताईं जिल्द अची चुको आहे ऐं जेकर माण्हू पंहिंजे मुताले में रखे त मां सम्झां थो त शायदि उनखे वरी हेॾे होॾे असां ताईं तव्हां न पहुचायो आहे। अलाह साईं तव्हांखे तौफ़ीक़ अता फरमाईंदो, पंहिंजे इल्मी मिशन खे तव्हां सिंध ऐं आलमी सतह ते वधाईंदा रहंदव। नाज़रीन, असांजी महिमान शख़्सियत बिरादरम मौलाना राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब पंहिंजे जंहिं हिन पू जवानीअ मां गुज़रनि पिया, उनजी सॼी ज़िंदगी सुबुह जो उथण खां राति जो सुम्हण ताईं, बल्कि मूंखे जेतिरी क़दुरु ख़बर आहे त राति जो सुम्हण बि तमामु घटि थींदो आहे, निंड जो अक्सर हिसो गाॾीअ में पूरो कयो वेंदो आहे। इहो मज़हबी ज़िंदगीअ जो हिकिड़ो अहिड़ो असरु आहे जंहिं सिंध खे हिकिड़ो रोल मॉडल जी सूरत में किरदारु पेश कयो आहे ऐं असांजे सिंध जे हिन विगाणप वारे दौर में सभिनी नौजवाननि जे लाइ हिकु उत्साहींदड़ किरदारु आहे, जंहिंमें हिननि जो पंहिंजो जेको ख़ानदानी पस मंज़र आहे ख़ालिसतन मज़हबी, इल्मी ऐं शऊरी सतह ते ईअं लकीर जे फ़क़ीर ते सधड़ियाइप वारो नाहे। इन सिलसिले में जेकॾहिं असां इन्हनि सभिनी पासनि खे नज़र में रखी पंहिंजे उन वालदेन जे तवसुत सां औलाद खे उन पासे ॾे ध्यानु ॾियारींदासीं जो हिन मादियात आलम जे वाइड़े कंदड़ दौर में असांखे हिकिड़ो सणाउ दॻु मिली पवे जेको सवलो हुजे, जेको असांखे फितरी ज़िंदगीअ सां हम आहंग करे। असां उमेदु था कयूं त सॼी सिंध इन पासे ॾे ज़रूरु तवजो ॾींदी।